पुडेरोलाल वेझो खोसा बिरादरी जे रहवासियुनि जो खैबरानी पुलिस जे एएसआई गुलाम अली राहूजो जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदड़नि मोहम्मद लाइक खोसो, बशीर अहमद खोसो, अरबाब खोसो, सद्दाम हुसैन खोसो, गुलशेर खोसो, अली अकबर खोसो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे दायो आहे त खैबरानी पुलिस जे एहलकार खंडू स्टॉप जे होटल मां संदन नौजवान गुलाम शबीर खोसो खे बिना जवाज़ खंभे लापता करे छॾियो आहे। हुननि दाहींदे चयो त 8 ॾींहं गुज़री विया आहिनि पर संदन नौजवान अॼु ॾींहं ताईं लापता आहे। हुननि सुप्रीम कोर्ट, सिंध हाई कोर्ट, आईजी सिंध पुलिस, डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी मटियारी खे अपील कई आहे त संदन नौजवान गुलाम शबीर खोसो खे पुलिस जे एएसआई खां बाज़ियाब कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।